नाज़रीन ख़बरें नए अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी। रानीपुर जे रहवासी गुलाम शबीर शेख संदस न्याणी मिसमा दिलशाद शेख संदस न्याणी राहिला शेख सिटी प्रेस क्लब रानीपुर पहुंची मोमिन फुल जे ज़ुल्मन ज़्यादतियुनि मौत मार धमकियुनि ख़िलाफ़ IG सिंडी IG सखर SSP खैरपुर SHO रानीपुर खां तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कंदे चयो त मोमिन फुल तलाक ॾियण बाद रस्ता रोक करे माण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। गुलाम शबीर शेख मिसमा दिलशाद शेख राहिला शेख शफ़क़त शेख सोलंकी बाबा ये मुझी साली है ऐं जेको आहे सो मुंहिंजी घरवारी उन सां गॾु थी वञे शहर में बाज़ार में जाते बि वञे थी बदतमीज़ सां गारियूं ॾियणु फशरी करणु। केरु थो फशरी करे तव्हां सां? फुल बाबा मोमिन फुल। जी जी। अच्छा अतीअ जो नालो दिलशाद आहे बाबा। दिलशाद जी जी। ज़ात जा केरु थो विड़े अम्मा? मोमिन फुल छो थो विड़े तव्हां सां? नंढड़ी कसे तो जी धमकियूं थो ॾे गोलियूं हणी अपने वाइट खे मां कसे वेंदमि तुंहिंजी छोकिरी न थींदी। हालांकि मूंखे तलाक बि अची विया बावजूद मूंखे तंग थो करे। जी उन खां पोइ थाणे बाणे ते विया आहियो? हा थाणे ते बि वियासीं NC करायासीं नंढी न वधियसि। NC वग़ैरह करायव हा कराई ताकि उहो तव्हां सां न विड़े? जी। अच्छा तव्हां उन भला चङे मुड़ुस खे कंहिंखे लाज़मी उन जा के वॾा हूंदा उन्हनि खे का दाव वग़ैरह ॾिनी अथव? उन पीउ जो नालो छा आहे बाबा? इनायत। उहो छा पियो चवे? उहो चए बाबा मूंखां ज़ोर आहे बदमाश आहे बदमाशी थो करे मूंखे जीअं गारियूं थो ॾिए जी मूंखे गारियूं ॾिए त भले तोखे खॾनि थो चए पर असां ग़रीबनि सां थो चए जी तव्हां सां पुटु विढ़ंदो हुयो? जी। छो विढ़ंदो तव्हां सां? ख़र्च न ॾींदो हुयो। उहो छा कंदो आहे? उहो मिस्त्री आहे जो। अच्छा शराबी आहे। जी खैरपुर खे अपील था कयूं त SHO रानीपुर खे चवे त हिनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं नोटिस वठी असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।